सब माण्हू हाज़िर थिया आहिनि? साईं कुझु रहिजी विया आहिनि। छो? साईं के मच्छी मारण विया आहिनि, के काठियूं करण हलिया विया आहिनि ऐं के वरी वखरवड़ो वठण विया आहिनि। पर हुननि जे घरनि जा भाती त हूंदा? हा साईं, उहे सभु मौजूदु आहिनि। पक सां त चवीं कूड़ थो हणी? साहिब, माई बाप सां कूड़ थोरो ई हणंदासीं। जेको रहिजी वियो त उॾाड़े छॾींदासीं। असांखे इतला मिलियो आहे त इन धाड़ेलनि खे पनाह था ॾियो? साहिब, धाड़ेलनि खे पनाह ॾेई असांखे मरणो कोन्हे। कूड़ न हण। बाबा मूंखे पुछण ॾे। ठीकु आहे साईं। त ही सम्झो था असांखे का ख़बर न आहे? असीं अंधा आहियूं? न साहिब, अहिड़ी त का ॻाल्हि न आहे। कीअं न आहे? अञा कल्ह ई त धाड़ेल तव्हां वटां थी विया आहिनि। साहिब, धाड़ेल बराबरि आया हुआ, पर असीं उन्हनि खे पनाह कोन था ॾियूं। मां कीअं एतबार कयां त धाड़ेलनि खे पनाह कोन था ॾियो? सरकार साख वठे। इहो लूमड़ी वारो फेरो न ॾे। अॼुकल्ह हर को माण्हू कूड़ी साख खयो जिन छॾाए वञे। साहिब, हिन नूर जो कसम कसम न खण। साहिब, पोइ जिन चओ थी करे। हिराज, ईअं जिंद कोन छुटंदई। साहब तमामु कड़क माण्हू आहे। ॿ ॾोकड़ न मिलियसि, सभिनी खे ॿधी फिटो कंदी। पर साईं, असीं त तमामु ग़रीब माण्हू आहियूं। पुलिस गुरबत सां बदल न आहे। कर्ज़ खणी पिनी सिनी किथां करे पैसा ॾियो, न त सॼो राज आज़ार में अची वेंदव। मोचड़ा अलॻि लॻंदव, जेल में धार वेंदव। ठीकु आहे साईं, कोशिशि कयूं था। कोशिशि न खपे, ॾोकड़ खपनि। थी वेंदा साईं। इहा छोरी कंहिंजी थी आहे? पिणस पासे में बीठो आहे। नालो छा अथसि? मालिक ॾिनो। थी जो शरीफ़। पैसनि जी त पक थो ॾी न? साईं, न ॾींदुसि त केॾांहुं वेंदुसि। साहब खे ॿुधायां? भले। कमु थियो? जी साईं, कमु थी वियो। आओ पड़ा। हा साईं। धाड़ेल केॾा विया? उहे साईं दरिया टिपी विया। पोइ त ॿिनि भेणनि जो बंदोबस्तु करणो पवंदी। ठीकु आहे साहिब, उहो बि थी वेंदो। चङो त हलो। मालिकन्ना। जी जी साहब। तूं ऐं तुंहिंजी छोरी बीह रहो। हिननि खे छो रोकियो अथई? साईं, ॿ जवाबदार त ॾेखारणा पवंदा। हिननि खे जवाबदार करे ॾेखारींदे? जी सर। छो? साईं, केस सुठो ठहंदो। कीअं? साईं, कागज़नि में शो कंदासीं त धाड़ेलनि जो मुख मालिक ने दी ते आशिक आहे ऐं वट सची रहंदो आहे। तूं अञा कल्ह पुलिस में भर्ती थियो आहे। मूंखे 20 साल हिन खाते में नौकिरी कंदे गुज़री विया आहिनि। मां वॾो गुनाहगार माण्हू आहियां। रुशवतूं वरितियूं हूंदुमि, कूड़ा जवाबदार ॿधा हूंदुमि, माण्हुनि खे मारे मारे मुंहुं करे छॾियो हूंदुमि। पर अचे मुंहिंजो कलम कंहिंजे नियाणी ते न वियो आहे, न वरी वांदो। साईं, माफ़ कजो, मूंखां ग़लती थी। तुंहिंजो ॾोह न आहे बाबा, तुंहिंजो ॾोह न आहे। अॼुकल्ह अहिड़ा माण्हू ऑफिसर थी पिया आहिनि जेके नियाणियुनि ताम नथा टरनि। हैफ़ अथई ज़मानो, हैफ़। पुट, तूं पंहिंजे घर वञ। महिरबानी साईं।
अजीब ॻाल्हि आहे। कीअं? भाई तूं त उदास थींदो ई न आहीं। कीअं थो चवि? नथो चवां। कीअं थो चए? तूं कॾहिं उदासी ते ॾिठो ई न आहे। उदासी ॾेखारण लाइ थोरी हूंदी आहे, उदासी त मन में लाइण लाइ हूंदी आहे। पर यार उदासी लिकाइण लाइ त न हूंदी आहे। मां उदासी लिकाईंदो बि न आहियां, पर उदासी जा पाछा ई तॾहिं वणंदा आहिनि जॾहिं मां अकेलो हूंदो आहियां। अॼु त अकेलो न आहीं, मां तो वटि ॾिठो आहियां। हा, हीअं बि थींदो आहे। इन जो सबबु सबबु जी तोखे ख़बर आहे यार। मूंखे का ख़बर कान्हे। कीअं थो चई तोखे ख़बर न आहे? भाई ॾिस न, जेसिताईं मूंखे इहा ख़बर न पवंदी त तूं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते उदास थींदो आहीं ऐं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते तूं उदास न थींदो आहीं, तेसीं कीअं पतो पवंदो? मां को एॾो पुरस्कार आहियां छा? तूं पुरस्कार त न आहीं, पर तुंहिंजी अॼोकी इहा उदासी मूं लाइ वाक़ई पुरस्कार। या सलीम, तोखे त ख़बर आहे त ॿिनि टिनि ॾींहंनि जे अंदरि मां हीअ हॉस्टल छॾण वारो आहियां। तूं पाण ते चवंदो आहे त हॉस्टल जी ज़िंदगी बाज़ाब आहे। हा, सलीम, ज़िंदगी जो को बि हिसो जेसीं ताईं हलंदो रहंदो आहे उहो अज़ाब हूंदो आहे, पर जॾहिं गुज़री वेंदो आहे त उहो अज़ाब माज़े जो वणंदड़ ख़्वाब बणिजी वेंदो आहे। हाल खे हर के अज़ाब सॼो आहे, पर माज़े खे यादि अथई उन ॾींहुं फंक्शन में तो इहा ई ॻाल्हि कई हुई त केरु बि कंहिंखे यादि न रखंदो आहे। हा, पर इहो त मूं उन्हनि माण्हुनि लाइ चयो जेके फंक्शन पास हूंदा आहिनि न, हरू मौक़े जो फ़ाइदो वठी कंहिंजे ॾुख में थाइड्रेट ड्रामो रचाईंदा आहिनि। तुंहिंजो मतिलबु त तोखे हीअ यूनिवर्सिटी यादि रहे? हा, कुझु ॾींहं यादि रहंदी पोइ विसरी वेंदी। माण्हू, ॻाल्हियूं, जॻहि, सभु अचण वञूं शयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ये ख़बर छा ॻाल्हि आहे? ॾाढो स्मार्ट नज़र पियो अची। मां तोखे स्मार्ट नज़र पियो अचां? जी, तव्हांखे ई चई रहियो आहियां। सुबुह जो कहिड़े टाइम ते निंड मां उथियो आहीं? जी, पुछां थो सुबुह जो कहिड़े टाइम ते निंड मां उथियो आहीं? 9 बजे। ऐं हींअर छा टाइम थियो आहे? राति जा 11 थिया आहिनि। 9 खां वठी राति जो 11 ताईं टोटल घणा कलाक थिया? 14 कलाक। 14 कलाक। इन्हनि 14 कलाकनि में तूं घणनि माण्हुनि खे स्मार्ट हुअण जो ख़िताब ॾेई चुको आहीं? घटि में घटि 15 माण्हुनि खे त स्मार्ट चई चुको हूंदे, पोइ भल कंहिंजे मुंहं ते 12 वॻा पिया हुजनि। तूं त विढ़णो पची, तोसां ॻाल्हाए चुको आहे। टेक इट इज़ी यार, रिलैक्स।